जज्बाती न थियो। रांद में जेको भी प्लेयर जज्बात में अची वियो मीन्स लूज़, उन हारायो पक सां। और फाइनल में क्लास 9th और 8th आ गए। GBH सरदारू खोसो में ही टूर्नामेंट हली रहियो आहे। स्पोर्ट्स वीक मुख़्तलिफ़ क्लासिस जे विच में मुक़ाबला जेके थी रहिया आहिनि, इन बाबति चवणो इहो आहे त जेके बि टीम मेंबर्स आहिनि उनखे घुरिजे थो डिसिप्लिन खे मेंटेन करणु, हिकु ॻाल्हि। उनखां अलावा कप्तान जो जेको कमांड हुजे उनजे अंडर थी कमु करनि, उनजे कमांड खे, उनजे ऑर्डर्स खे फॉलो करनि, डिसिप्लिन खे मेंटेन करनि, बेसब्री खां कमु न वठो, जज्बाती न थियो। रांदि में जेको भी प्लेयर जज्बात में अची वियो मीन्स लूज़, उन हारायो पक सां। ही पोइ जेको रांदि थियो आहे न, हिन में तव्हां ॾिठो पए इलाही छोकिरनि खे वार्न बि कयो वियो भई कीअं बीहणो आहे, कीअं काशन ॾियणो आहे, कीअं अपील करिणो आहे। हाणे छोकिरो बैट्समैन खेॾे थो पियो, बॉलर चए थो साईं हीअं, हाणे भई तूं ॻाल्हाई छो थो, तूं अपील कर। वरी इन शयुनि खे थोरो कवर अप कयो, मेंटेन कयो डिसिप्लिन खे, ऐं सुठी रांदि खेॾण जी कोशिशि कयो। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सरदारू खोसो के स्पोर्ट वीक के हवाले से आज 4 मैच खेले गए। सबसे पहले जो था क्लास 6 एंड क्लास 9 का मैच था, जो क्लास 9 ने बुरी तरह से शिकस्त दे के क्लास 6 को जीत गए थे। और उसके बाद जो मैच हुआ था 8th एंड 9th में, उसमें क्लास 9 ने बुरी तरह से शिकस्त खाई और क्लास 8th वाले जीत के फाइनल में चले गए। उसके बाद जो मैच हुआ था वो हुआ था क्लास 6 एंड 7th में, जिसमें क्लास 6 वाले 7th वालों से जीते थे और आखिर में वो बुरी तरह से हार के फाइनल से आउट हो गए और फाइनल में क्लास 9th और 8th आ गए। आज के यही मैच हुए थे। थैंक यू।